साईं उन्हनि त मूंखां उहे सवाल कया जिन जे मुतलिक़ मूं कॾहिं सोचियो ई न हो। ऐं हैरत जी ॻाल्हि इहा आहे त हुननि खे मुंहिंजी चङी तरह हर शइ जी ॼाण हुई। जांचेदारनि जो कम इहो आहे साजिद साईं। हे त अल्लाह पाक जो शुक्र आहे जो अव्हां जो रिकॉर्ड पूरो मेंटेन थियल हुयो ऐं हर साल जी ऑडिट रिपोर्ट मौजूदु हुई। हुननि खे बाबा ॿियो कुझु बि कोन घुरिबो। हुननि खे सिर्फ़ु इहो ॾिसणो हो त मुंहिंजे रेफरेंस सां साजिद खे घणा इश्तिहार मिलिया आहिनि। ऐं इहा त तमामु सुठी ॻाल्हि निकिती त साजिद इश्तिहार वठण खां पहिरीं कंपनी खे RFP ॾिनो आहे ऐं उनजो घुर्बल प्रोसेस कयो आहे। साईं पहिरें खां वठी आख़िरी इश्तिहार जो प्रपोज़ल जी रिसीविंग मौजूदु हुई। साईं तॾहिं त बचियो आहे, न त साईं खे रण में रोले छॾींदा। न यार, इहो त बहितर थियो। हाणे को भुल कोन आहे। हाणे मुंहुं ॾेई वञिबो। इदारे त पंहिंजी रिपोर्ट पॉज़िटिव ॾिनी आहे। बाक़ी कोर्ट सॻोरी पंहिंजो फ़ैसिलो ॾिए त इहो रहियल खुयल टेंशन बि ख़तमु थी वञे। साईं इहो बि थी वेंदो आहे। अल्लाह साईं अव्हां जी इज़त कई आहे, अव्हां बि इंसान ज़ात जी ख़िदमत कई आहे, त हुननि जूं दुआऊं बि त कम ईंदियूं। अड़े बाबा, वॾा गुनाहगार आहियूं। रब अलाए छा में राज़ी थिए। बसि मिड़ी पिया वहूं। सर हू तव्हां पंहिंजी नंढड़ी जी किताब जे लाइ चयो हो न, उनजो जेकॾहिं मैटर मिली वञे त कमु शुरू करियूं आहे। अड़े साजिद, वाह जी ॻाल्हि ॾियारी अथई। तुंहिंजा बच्चा जीअनि। हाँ सिफला साहब, छा हाल वाला? काथे आयो? काथे पिया वसो? अब्दुर्रहीम पियो ॻाल्हायां। अस्सलाम वालेकुम रहीम साहब। वालेकुम अस्सलाम जहांगीर साहब। मां हींअर टीवी ते ख़बर ॿुधी आहे तव्हांजे पॉडकास्ट जी। ख़ैर तो हुयो, तव्हां त ठीकु आहियो न? हुनजी का दुश्मनी वग़ैरह त कान हुई? जी सर, मां बिल्कुलु ठीकु आहियां, पर असांखे बि सम्झ नथो अचे त इहो वाक़ियो कीअं थियो आहे। बहरहाल अल्लाह ख़ैर कंदो जहांगीर साहब। सोचियुमि त तव्हां सां ताज़त करे वठिजे। छोकिरी ॾाढी सुठी हुई, खुले दिल जी, ज़हन जी मालिक हुई। अल्लाह ताला हुनखे जन्नत में चाह ॾींदो। जी सर, आमीन लख आमीन। अल्लाह हाफ़िज़। ग़ज़ल जी फैमिली इन मामले ते चुप करे न वेंदी। किथे मामला मुंहिंजी गिची में न पइजी वञनि। जांच जूं कड़ियूं किथे मुंहिंजे गले जी ज़ंजीर न बणिजी वञनि। छा मूंखे जांच ऑफिसर खे एतमाद में वठणु घुरिजे या अञा इंतज़ारु करणु घुरिजे? पर ग़ज़ल सूमल सां मिलणु वई छो, ऐं उहो बि एतिरो सवेर? छा प्लेन हो ॿिन्हिनि जो ऐं केरु संदन पोयां आहे? मुंहिंजे ख़िलाफ़ कहिड़ी साज़िश थी रही आहे ऐं किथों इहा ॼाण मिलंदी? बहरहाल इहा ख़बर ॾाढी ॾुख जी आहे। छा ॻाल्हि आहे बाबा, अॼु सुता न आहियो? बस बाबा हाणे सुम्हण वियासीं पे। पापा हिकिड़ी इजाज़त वठणी हुई। वरी कहिड़ी फरमाइश पूरी कराइणी अथव? हाँ मम्मा, का भी फरमाइश ना है बस। हाँ बाबा, छा घुर्जे, हुकुम कयो। पापा अम्मा की ख़बर तो पई हूंदी कि जहांगीर सां गॾु हिकिड़ी छोकिरी आई, हुनखे नामालूम अफ़राद मारे विया। हाँ बाबा, मूं ख़बरुनि में ॿुधो ऐं मूं जहांगीर सां ॻाल्हाए पियो आहियो हुनजे बारे में। पापा हिकिड़ी ॿी छोकिरी मारी वई आहे, उहा सैफुल्ला साहब सां गॾु हूंदी हुई। शायदि हुननि जी एक्स वाइफ हुई ऐं हुननि जी आपी सां गॾु बि फ्रेंडशिप हुई। पोइ तव्हांजो छा वञे हुन सां? बाबा असां ताज़त करण जे लाइ हुनजे घर वञूं था। का ज़रूरत कान्हे का, हू का असांजा माइट थोरी आहिनि। पंहिंजे माइटनि ॾे वञूं कोन, हे परावनि लाइ भॼियूं बीठियूं आहिनि। इन में कहिड़ो ॾोह आहे ॿारनि जी माउ? वञण ॾी ॿारनि खे, पोयनि खे आदत बि मिलंदी ऐं सवाब बि मिलंदो। हथ सां ख़राब कयो। सुभाणे मूंखे न चइजो त छोकिरियूं कंट्रोल मां निकिरी वयूं अथई। हाय हाय, पक ॼाण, तोते ॾोह कोन ॾींदुसि। बसि
पंहिंजनि छोकिरियुनि ते एतबार करणु सिख। मम्मा तव्हां छो हिकिड़े लम्हे में स्टेप मदर बणिजी वेंदा आहियो? ममा तव्हां फिक्र छो था कयो? असां तव्हांजो भरम आहियूं, तव्हांजे यकीन खे मायूस कोन कंदासीं। ॾिस मिशाल, असां जेकॾहिं पंहिंजनि बचनि ते एतबार न कंदासीं त ॿिया त हिननि खे लेखे में ई कोन आणींदा। पापा असां सुबुह जो वञी शाम जो मोटी ईंदासीं। भला उन्हनि जा वालिदैन रहंदा किथे आहिनि? बाबा हैदराबाद जे भरिसां ई आहे, मीरपुर ख़ास में। एतिरो परे वेंदियूं, उहो बि अकेलियूं? ममा अकेलियूं कोन हूंदासीं, सैफ ऐं महराज असां सां गॾु हूंदा। का ज़रूरत कान्हे पराए मर्दनि सां वञण जी, पंहिंजे ड्राइवर सां गॾु वेंदियूं। भला असांजो ड्राइवर हिननि जो माइट आहे छा? मम्मा प्लीज तव्हां पंहिंजे शक जी मिटी असांजे किरदार ते न उछलायो। वाह 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 जो डायलॉग ॻाल्हाए थी पुट। अॼु लॻे थो त कंहिं राइटर जी थी आई। मां नथी चाहियां त तव्हां गैर मर्दनि सां वञो। ॾिस मिशाल, तूं वरी साॻे हंधि अची बीठी आई। मूं तोखे पहिरीं बि चयो हो त महराज जा असांजे मथां एहसान आहे, हू हाणे पराओ न आहे रहियो। ऐं सैफुल्ला बि हिकु सुठो इंसान आहे, उन उर्शिला खे पढ़ायो आहे। तूं हरूभरू थी परेशान थी। बाबा छॾियो, ममा जी दिलि नथी चवे त असां नथा वञूं। न न बाबा, तव्हां वञो वञो वञो। मां मीरपुर ख़ास जे हिकिड़े दोस्त खे फोन थो करे छॾियां त तव्हांखे असांजा अंबनि जा बाग बि घुमाए छॾे। वाओ बाबा, पोइ त इहा असांजी बहितरीन ट्रिप थी वेंदी। हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। बाबा गुड नाइट। ओके ओके ओके। ये कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, ये कावड़ तुंहिंजी मारींदी, हिक मुर्क तुंहिंजी जारींदी, हिक मुर्क तुंहिंजी जारींदी। ओ बेगम एॾो कहर न कर। तूं न हरूभरू ई कावड़जंदी रहंदी आहीं त मूं मिसकिन जो छा थींदो? मुंहिंजो मथो न ख़राब कर ॿारनि जा पीउ। न्याणियूं ईअं कोन पालबियूं आहिनि जीअं तव्हां था पालियो। एतिरी छूट नाहे ॾिबी न्याणियुनि खे, हू त कची भित जियां वांगुरु आहिनि, हिक झटके में किरी ड्रही पवंदियूं। तव्हांखे कुझु सोचे सम्झी कदम खणणु खपे। ठीकु आहे, मां तुंहिंजी हर ॻाल्हि कंधु झुकाए ॿुधण जे लाइ तयारु आहियां, पर मूंखे तूं हिकिड़ी बि कोताही ॿुधाए मुंहिंजे निकह न्याणीअ जी जेका हुननि जे तरफ़ां थी हुजे। ॻाल्हि कोताहिनि ॻाल्हाइण जी नाहे अब्दुल रहीम, ॻाल्हि आहे छोकिरियुनि खे एतिरी छूट ॾियण जी। माण्हू इन ॻाल्हि खे ग़लति कोठींदा। ॾिस मिशाल, असां माण्हुनि जी परवाह छो कयूं? मुंहिंजूं छोकिरियूं सम्झ वारियूं आहिनि, अकुल ऐं शऊर रखनि थियूं, सुठे माहौल में रहियूं आहिनि, एतिरो पढ़ियल लिखियल आहिनि। ऐं अहम ॻाल्हि इहा त ॿई समझदार आहिनि ऐं फर्मा बरदार आहिनि। पोइ तुंहिंजे ऐं मुंहिंजे दिलि में शक छो पैदा थिया? तव्हां सां मथो हणणु पंहिंजो मथो फाणण जे बराबरि आहे। बसि मूं चई छॾियो, मूंखे इहो सभु कुझु नथो वणे। ॾिस मिशाल, जेकॾहिं तोखे इहो सभु कुझु नथो वणे त इन जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त असां छोकिरियुनि खे बंदि कमरे में विहारे छॾियूं। हुननि खे एतमाद आहे, हुननि खे समाज खे मोह ॾियण जी ताक़त आहे, कॉन्फिडेंस आहे हुननि खे पंहिंजो। तोखे जेकॾहिं इहा ॻाल्हि नथी वणे त सभु कुझु बीहारे छॾिजे। ईअं न कर मिशाल, एतिरी ख़ुदगर्ज़ न थी। त पोइ सिधो सो चओ न त मां पंहिंजी धीअरुनि जे कंहिं बि मामले में न अचां। मां इहे छो चवां मिशाल? तूं हुननि जी माउ आई, तूं हुननि खे ॼणियो आहे, तूं ई हुननि जे लाइ सुठा घर ॻोल्हे हुननि जी शादी कराईंदी। अहिड़नि पिलकारनि में मां उन्हनि खे किथे पढ़ाईंदसि? वरी बि साॻी ॻाल्हि। हल तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं किथे किथे रिश्ता ॻोल्हिया आहिनि? मूं अर्शी जे लाइ 4 रिश्ता ॾिठा आहिनि। तव्हां चओ त मां उन्हनि खे घर घुराए वठां। मूंखे कोई एतिराज़ कोन्हे को, पर मूं तोखे इहो ज़रूरु चयो त मां पहिरीं अर्शिला सां ॻाल्हाईंदुसि। उनजे हा ऐं न खां पोइ इहो सिलसिलो अॻिते वधंदो। अर्शीअ मूंखे हा कई आहे ऐं उनखे को बि एतिराज़ कोन्हे। हू बसि इहो पई चवे त हुनखे अञा थोरो वक़्तु घुर्जे। त पोइ बाक़ी छाजी तकड़ आहे? छोकिरी खे वक़्तु घुर्जे थो त ॾियूंसि था। ऐं उहो वक़्तु जे टपी वियो न, पोइ वतंदासीं हथ पेर हणंदा। कुझु बि कोन्हे, पाण हिकु अधु ॾींहं जे लाइ आउटिंग जे लाइ हलंदासीं, उते ॻाल्हाए वठूंसि अर्शिला सां। भला हाणे महिरबानी करे थोरो मुस्कुराए त घटि में घटि मुंहिंजी राति सुकून वारी गुज़रे। हा साईं,
मूं त ॼण ॾंभ ॾिना आहिनि तव्हांखे। हाय हाय तुंहिंजी कावड़ इन्हनि ॾंभनि खां घटि कान्हे का बेगम। हाणे माठ करे सुम्ही पओ। जेको हुकुम साईं जो सुम्ही था पऊं। मुझे थी चलती है। हाणे घोड़न करण मो केड़ो फायदो। नदीअ खे घर में रहण ॾिनई, हुन जे लाइ दरवाजा बंदि करे छॾियई, घर मां कढियोसीं। मुंहिंजी बचड़ी दरबदर हुई, तुंहिंजी कुड़ी इज़त जे करे मुइया। मोला मुझे केड़ी आज़माइश में विझी छॾी। मुखे घुराए वठिया मुंहिंजी मासूम न्याणी मूंखां न खसिया मुंहिंजा मोला। हाणे इहो रोअण जो ड्रामो बंदि कर। मां तोखे केतिरा दफ़ा चयो त धीअ सां गॾु वञ, उनजो पाछो ठाहो। धीअ खे धोखा ऐं दोलाबा मिलिया आहिनि, तूं वञी उनजो पलांद कर। अरे केतिरो चयो मां केतिरो चयो त धीअ जो वञी भरजलो थी वियो। तुंहिंजी त कुड़ी अञा हुई, तुंहिंजी त कुड़ी इज़त जो भरम हुयो, जे मुंहिंजी बचड़ीअ खे खाई विधो। सुमल जी मां छा कयां, पंहिंजी वॾीअ जो कहिड़ो वेझे इलाज आहे। अरे मूं त घड़ी धूड़ पाती, पर मुंहिंजी को मुदे ही कोन पियो। अरे मूं त घणो ई रोकियो, मां सब घर में वेही रहिया मुंहिंजा बच्चा। मुझे कंहिं बि न ॿुधी, तूं बि चवंदी हुअसि वञ ॾाढनि सां विड़। अरे हिते केर बि कंदो कोन्हे को, ग़रीब जो न कानून आहे न इंसाफ़ आहे न अदालत आहे। मुंहिंजा मौला मुंहिंजी तोखे दया मूंसां इंसाफ़ कजाए। अरे मां हाणे कंहिंजे सहारे जीअंदसि, कंहिंजे सहारे जीअंदसि। मुंहिंजी त हिकिड़ी हुई, मुंहिंजी बेगुनाह न्याणी मारी वई। उन ज़ालिम खे ख़ुदा जी मार पवंदी जे मुंहिंजी न्याणीअ खे मारियो आहे। ख़ुदा कंदो त हुन जूं पंहिंजूं बि ईअं ई खसिजी वेंदियूं। हाणे मोहम्मद थी पिटी न। अरे जरा मां रोकियो, मां त हुनखे चली हाल न वञे हा। मुझी थी मूंखां तो कसराई आहे सुमल मां। सुमल जा पीउ मां छा कयां। मुंहिंजी बचड़ी बेगुनाह मारी वई, तूं वञ हुनजी पोइवारी कर, को हुनखे ज़ाहिर त करे। अरे मां नथो ज़ाहिर करे सघां, तूं ॾाढा आहिनि, मां उन्हनि सां नथो पुॼी सघां। मुंहिंजी रब खे दया, मुंहिंजा मौला तूं मूंसां इंसाफ़ कर। अरे सब कुछ उन्हनि ॾाढनि जो आहे, ये कानून, ये अदालतूं, ये समाज सॼो उन्हनि जो आहे। अरे गरीब जो केर बि कोन्हे कोन दुनिया में। अरे मां हिन पीढ़ीअ में कंहिंसां विढ़ंदुसि, कंहिंसां विढ़ी सघंदुसि मां हिन पीढ़ीअ में, सवाइ धिकनि था वञ जो कुझु बि कोन वरंदो। मगर पंहिंजे रब खे तव्हां थो ॼाओ मुंहिंजा मौला, उन्हनि खे बि किनो करे मारजाए जिन मुंहिंजी मासूम न्याणीअ खे बेदर्दीअ सां क़त्ल कया। अरे मुंहिंजो अंदर तो सड़े, मुंहिंजो अंदर तो सड़े। हुनजो दुश्मन मां ॾिसां थी ज़मीन जे मथां घुमंदो तो वठे, ऐं मुंहिंजी न्याणी, मुंहिंजी बचड़ी मड़ मिटीअ जे हेठां पई आहे। सब्र कर सुमन जी मां, सब्र कर। अरे अल्लाह जे घर में देर आहे अंधेर न आहे। तू ॾिसंदी आहे पाण पंहिंजी अखियुनि सां हिकिड़े ॾींहुं किनो थी मरंदो। यार सेफ ॾाढो ग़लति थियो सुमल सां, ईअं न थियणु घुरिजे। सही तो चए तो, पर हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त इहो सभु कुझु ईअं अचानक कीअं थी वियो। इलाही सुठी छोकिरी हुई। अच्छा सैफ, तूं त सुमल खे सुञाणींदो आहे न?
तोखे छा तो लगे केर तो थी सके उन जो कातिल? अर्शिला फिलहाल कुछ भी न तो चई सकजे छो त अञा के असांखे सबूत ई न मिलिया आहिनि त उन जो मर्डर आख़िर थियो आहे त कीअं थियो आहे, कंहिं कयो आहे। लेट्स सी सेफ पुलिस इन्वेस्टिगेशन करे वठे, सब ख़बर पइजी हर शइ जल्दी थी वञे। इरम बाबा अॼु जो शेड्यूल सुभाणे ते खणी वञो। अॼु मां ॾाढो थकियल आहियां, हिमत न आहे। ऐं हा, जेकॾहिं अर्जेंट फाइल आहिनि त उहे भले मोकिले ॾियो। चांहि प्यारो ॾाढी सुठी, पोइ घर निकिरंदासीं। सर, सुबुह का हिकिड़ो नौजवान तव्हांजे इंतज़ार में वेठो आहे, काफ़ी इलाज पियो करे कि मूंखे साईं सां मिलाए। आई एम सॉरी बाबा, मां ॾाढो थकियल आहियां। सर, आई एम सॉरी। वो काफ़ी देर ताईं रोईंदो भी रहियो आहे ऐं सिर्फ़ु 2 मिंट थो घुरे। साईं मिली वठो, को ज़रूरतमंद हूंदो। ओके बाबा, मोकिलियोसि। ठीकु आहे सर। यार केडी, अल्लाह जो वॾो शुक्र आहे, घटि में घटि अधु टेंशन त घटियो। इहो साबित थियो त मां किथे बि ॾोही न आहियां ऐं मूंखे इंतकाम जो निशानो बणायो वियो आहे। बिल्कुलु साईं, अञा हिकु रेफरेंस आहे, उहो बि जल्द हल थियणु घुरिजे। बाक़ी हुन छोकिरे मेराज जे भाउ घणी सपोर्ट कराई आहे। जज साहब ॾाढो सुठो इमेज जोड़ियो आहे। बिल्कुलु, मूं महसूसु कयो। पर यार जांच ऑफिसर जी बि रिपोर्ट ॾाढी पॉज़िटिव आहे, उन बि घणी सपोर्ट कई आहे। तव्हां पंहिंजी धीअ खे चई करे मेराज खे थैंक यू ज़रूरु करायो। इहो त करिणो पवंदो यार। सची ॻाल्हि इहा आहे त मेराज जी फैमिली मूं ते वॾो एहसान कयो। सच उहो वॾो भलो माण्हू आहे। साईं साईं साईं, अल्लाह जे वास्ते मुंहिंजी मदद कयो बाबा, मां वॾी उम्मीदूं अव्हां वटि खणी आयो आहियां। बाबा एतिरो हेठि न आहे झुकबो। अगरि तोखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे त पंहिंजी क़ाबिलियत जे ज़रिए सीनो चौड़ो करे हासिलु करे सघंदो। साईं, जंहिंजे पेट में 3 ॾींहंनि खां हिकिड़े अन्न जो दाणो न हुजे, उहो वीचारो छा करे? जंहिंजे घर जा भाती अल्लाह जे नाले ते मानी वठी पंहिंजो पेट भरींदा हुजनि, उहे कहिड़ी क़ाबिलियत जी बाबा घुर कंदो? बाबा तूं किथां आयो, छा घुरिजे? साईं, अव्हां जे ॻोठ जो आहियां, फ़क़ीर अता मोहम्मद जो पुटु आहियां बाबा, जंहिं अव्हां जे शादी में शरनाई वॼाई। हा बिल्कुलु बिल्कुलु। कीअं आहे फ़क़ीर अता मोहम्मद? हाणे त बिल्कुलु पोड़ो थी वियो हूंदो। साईं, मां 5 सालनि जो होसि त बाबा मुंहिंजो फोत करे वियो। इन्ना लिल्लाहि इन्ना इलैहि पुट, तुंहिंजो पीउ ॾाढो भलो माण्हू हुयो। सभिनी में ग़मनि में ख़ुशियुनि में अॻु भरो हूंदो ऐं माण्हुनि सां ॾाढो सुठो हलंदो। तूं ॿुधा बचा, कीअं अचणु थियो आहे? साईं, मां सालनि खां वठी MP MNS जे पोयां जूतियूं घसायूं, पर नौकिरी न मिली आहे बाबा। मां वॾो परेशान आहियां। साईं, मां ग्रेजुएट आहियां, मां टीचिंग जो कोर्स बि कयो आहे, पर मूंखे नौकिरी न मिली आहे बाबा। माशाअल्लाह माशाअल्लाह। साईं, जॾहिं को आसरो न थियो, मुंहिंजी अम्मा मूंखे इहो कार्ड ॾिनो, मुंहिंजे बाबा जी निशानी अव्हां बाबा खे ॾिनो। मूंखे बाबा चयो हो, इहो कार्ड खणी साहब वटि वञा, तुंहिंजो कमु थींदो। मां वॾो बेरोज़गार आहियां साईं, मुंहिंजी मदद कयो साईं। ॾिस यार कैडी, जॾहिं मां हिन ऑफिस में डिप्टी रजिस्ट्रार हुउसि त ॻोठ वियो हुउसि। उते अता मोहम्मद फ़क़ीर मूंसां मिलण आयो ऐं चयईं त साईं पंहिंजो कार्ड ॾियो, थी सघे थो त कॾहिं कमु अची वञे। अॼु ही कार्ड कंहिं कम सां मूं वटि आयो आहे। इरम बाबा, ये नौजवान अचे थो, हिनखे बहितरीन लंच करायो ऐं कुछ पैसा बि ॾियोसि। ठीकु आहे, ठीकु आहे बाबा, तूं वञ, अलाह भली कंदो, परेशान न थी। मुंहिंजी पीए सां मिलंदो वञिजे। महिरबानी साईं, महिरबानी, अलाह तव्हांखे आबाद रखे। थैंक यू सो मच सर। ॾिस यार कैडी, वक़्तु केॾो न तेज़ी सां गुज़री पियो आहे।
मां वॾे उहिदे ते हुजण जे बावजूद बि पंहिंजे ॻोठ वारनि जे लाइ कुझु न करे सघियुसि। न त अॼु मुंहिंजे ॻोठ जा इहे नौजवान जेके 3 ॾींहंनि खां बुखिया हुजनि ऐं इन उमेद ते हुजनि त मां हुननि जे लाइ कुझु करे सघंदुसि। साईं अवां वसार घणो कुझु करे रहिया आहियो आम माण्हुनि जे लाइ। यार इन ज़िंदगीअ जी भॼ भॼा में मूंखां त सभु मिटियूं माइटियूं रिश्ता नाता दोस्त यार सभु पुठिते रहिजी विया। जिते वॾड़नि जी मिटी पूरियल आहे उते मां सालनि खां न वियो आहियां। केॾो न बेस थी वियो आहियां। साईं हिन नौजवान ते हथ रखो, ॻोठ जी ख़ुशबू अव्हां जे रूह ताईं महसूसु थींदी। हा यार, सच तो चई। माफ़ कजो, ही एक लाइब्रेरियन जो घर आहे। थी सके तो तव्हांखे शायदि उहो मयार न मिले। कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? जेकॾहिं दिलनि में मोहबत हुजे न त को बि घर नंढो या वॾो न थींदो आहे। ऐं सिर्फ़ अॻिते हली न घर सां इलाही शयूं वाबस्ता थींदियूं। हाणे चांहि वाए प्यारियो भला पंहिंजे घर जी तरफ़ हलूं। चांहि जो त मां पहिरियां ई अमीर खे चई चुको आहियां, बसि हू खणी ईंदो। हाणे छा थींदो? सुमल जे वालिदनि त सफ़ा जवाब ॾेई छॾियो आहे, हू कुझु बि कोन कंदा। मुझे ख्याल में सुमल जो वालिद नथो चाहे त मामले खे अॻिते खणिजे। तव्हांखे छा थो लॻे? असल में ॻाल्हि इहा आहे त सुमल जो पीउ सुमल जे कंहिं बि फ़ैसिले में ख़ुशि न हो ऐं हुन त पंहिंजा सभु हक़ वास्ता ख़तम करे छॾिया। बसि सिर्फ़ु हुनजी हिकु माउ ई हुई जेका हुन सां गॾु बीठल। पर हाणे जॾहिं इहो वाक़ियो थियो आहे त हू पाण में एतिरी ताक़त नथा सम्झनि जो हू अॻिते अची सघनि। सिर्फ़ु ईअं बि थी थो सघे न, जहांगीर हिकु ताक़तवर माण्हू आहे ऐं हू इंतिहाई ग़रीब। हू हुन सां कीअं मुआ ॻोठ ठाहे था सघनि? न न, गुरबत त कोन्हे। हू माशाल्लाह बनी ॿारे वारा माण्हू आहिनि, मच्छी ऐं मानीअ लाइक़ु आहिनि। पर हू थाणनि ऐं इन्हनि कोर्टनि जे चकरनि खां वीचारा हू भॼनि था। मां त चवंदमि असां वटि सोशल मीडिया हिकिड़ी स्ट्रॉन्ग मीडियम आहे। पंहिंजो आवाज़ उथारण लाइ हुन केस खे हिन प्लेटफॉर्म ते खणी अचो। साइमा हिन जे लाइ सुमल जा वारिस असां सां गॾु बीहनि न त सुभाणे असांखे बि त को जवाबु ॾियणो पवंदो। वारिसनि जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। अर्शिला सही थी चवे। मां इहा कोशिशि कंदुसि त चाचे खे एतिरो राज़ी करे वठां त हू असां सां गॾु हिकु वारिस जी हैसियत में बीहे। असां कोर्टुनि न भली न खणी वञूं, पर हिकु क्रिमिनल खे असां वाखो त कयूं। ओके ओके, इहो बहितर आहे। इन विच में गज़ल जे पेरेंट्स जे पारां कुझु कयो वेंदो जेको सभिनी जे साम्हूं अची वेंदो ऐं असां सभिनी लाइ बहितर आहे। गज़ल जे पेरेंट्स जे मुतालिक़ का इंफॉर्मेशन कलेक्ट कयो? मूं काफ़ी इंफॉर्मेशन हासिल करे वरिती आहे ऐं मां तव्हां सां शेयर बि कंदुसि। चांहि किथे आहे जेका अञा ताईं ठहे नथी? चांहि आहे या पावा आहिनि? अमीर तूं या मुंहिंजी रहल सहल बि इज़त विञाईंदे। चांहि जल्दी खणी आ। हा साईं, आयो आयो। कंहिंखे भई फोन करी? तव्हां अची वियो? न, मां त अञा ॿाहिरि वेठो आहियां। तव्हां सां ॻाल्हाइण पंहिंजे मुंहुं पटाइण जे बराबरि आहे। ओ मुंहिंजी मिठड़ी, ओ भागन भरी, तुंहिंजे साम्हूं अची वियो आहियां, बीठो आहियां, पोइ बि पुछी थी तव्हां अची वियो? तोबा या, तव्हां खां त पुछां बि न। अले कहिड़ी ॻाल्हि जो मतिलबु काॾे खणी था वञो? 100 भेरा पुछ, मूंखे को बि एतिराज़ कोन्हे को। पर ॿुध, का चङी ॻाल्हि पुछ। जीअं हाणे मां तोखां पुछां थो त भला ॾे ख़बर छोकिरियूं अञा कोन पहुतियूं आहिनि छा? उहे त काफ़ी वक़्तु अॻु में अची चुकियूं आहिनि। अच्छा, केॾी महिल अची वई? अची वियासीं बाबा। अस्सलाम वालेकुम। ओह माय डियर। वालेकुम मामा। वेहो बाबा, वेहो मामा सां मिली वरितो हुयो, तूं ई चेंज करण हली वई हुई है ना मामा? भला ॾियो ख़बर कीअं रहियो तव्हांजो ट्रिप? पापा वंडरफुल, रियली अमेजिंग। असांजी सिंध एॾी खूबसूरत आहे, मूंखे त अंदाज़ो ई न हुयो। अरे बाबा, तव्हां समूरी सिंध ॾिठी किथे आहे? समूरी सिंध पूरो सूंहं अथव, पूरो। मां त इहो तव्हांखे चवंदुसि त महीने जा महीना घुमंदा वठो, पर सिंध जी सूंहं कॾहिं बि न खुटंदी। हाणे तव्हांखे ख़बर पई हूंदी त असांजी सिंध केॾी न ख़ूबसूरत आहे। बाबा सच ॾाढो मज़ो आयो। बाबा अर्शिला, सिंध में वॾो टूरिज़म आहे। जेकॾहिं हुकूमत चाहे त इन ते तमामु घणो नाणो कमाए सघे थी। पहिरियां पंहिंजे नाणे खे त संभाल,
पोइ मुल्क जे नाणे जी फिकर कर। मामा असांजे बाबा जो भला कहिड़ो नाणो आहे? मम्मा जो मक़सद पक सां बाबा जा किताब ऐं बाबा जी नौकरी हूंदी। बिल्कुलु बि न। तव्हांजी मम्मा जो मक़सदु सिर्फ़ु मूंसां ई हूंदो। मूंखे बेवकूफ़ था सम्झो? मां जेको चवां थी उहो सम्झी बि नथा सम्झो। मामा छा थियो आहे? एतिरो एरोगेट छो बणियल आहियो? विशाल छा थियो आहे? छा मसलो आहे? मां जंहिं बि अमल खां तव्हांखे रोकियां थी, तव्हां ॿई भेनरूं उहो करे थियूं ॾेखारियो ऐं मथां तव्हांजे पीउ जी वरी बेजा सपोर्ट। पर मामा असां अहिड़ो कयो छा आहे? तव्हां ॿिन्हिनि छा कयो आहे? सॼो कुझु त मूं कयो आहे। तव्हां ॿिन्हिनि त कुझु कयो ई न आहे कॾहिं। ओ एॾे मोगन जी मुर्शिद, अॼु भला सॼी कावड़ असां ते आहे या इन इज़त में को ॿियो बचणो आहे? तव्हां सां ॻाल्हाइण त पंहिंजो मथो फेराइण आहे। मां बसि इहो पियो ॿुधाइण चाहियां त सुभाणे मंझंदि जी मानी ते कुझु महिमान ईंदा, अर्शिला खे ॾिसण पिया अचनि ऐं सभिनि जो घर में मौजूदु हुजणु लाज़मी आहे। व्हाट? मामा छा पिया चओ? मम्मा केरु था अचनि आपी खे ॾिसण? ऐं छो? तूं त वात बंदी कर। तूं अञा नंढी आहीं, वॾनि जे ॻाल्हि में तुंहिंजो कहिड़ो कमु? पर मिशाल, पहिरीं घटि में घटि तूं मूंखां पुछी था, ईअं ई बसि तूं महिमान घुराए छॾिया। आई एम सॉरी मामा, मां कंहिंसां बि कोन मिलंदसि। मूं तव्हांखे पहिरीं बि चयो हुयो, मां अञा शादी जे लाइ तयारु न आहियां। ॾिठव पंहिंजे बेजा लाड ऐं प्यार जो नतीजो इहो अथव, छोरनि खे मथे ते चाढ़ण जो नतीजो। ॾिस मिशाल, हुन ग़लति कुझु बि कोन चयो आहे। तूं हरू भरू तकड़ छो पई करी? अर्शिला जॾहिं असांखे चई चुकी आहे त हू फ़िलहाल शादी कोन कंदी, त हरू भरू छो थी हुन ते ज़ोर भरी? छो हुन जे पोयां पई आहे? मम्मा अव्हांखे ईअं न करणु खपे। जेकॾहिं आपी शादी लाइ तयारु न त पोइ तव्हां तकड़ छो पिया कयो? ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।